पानी दे बाबा दे पानी दे इन्हनि खे आया अथई दोस्तनि खे पानी दे। छा आहे भला तव्हांजे होटल ते कहिड़ी भाॼी हूंदी? हाणे हर शइ तव्हांखे छा खपे? थोरी ॿुधायो। नंढो गोश्त 2000 किलो, वॾो गोश्त 1400 किलो, मुर्गी कढ़ाई 800 किलो, मच्छी अथव किलो 800। इहा हर शइ दाल आहे, सब्जी आहे, चांहि आहे, अंडो आहे, नान आहे, चपाती, जेको तव्हां बसि हा बसि असांखे चांहि पीआरियो। हा त पोइ होॾे हली वियो, हेॾो मूंखे मथो हणाए त हलो होॾे, हलो होॾे वेह होॾे। चांहि पीआरियो सेठ। चांहि फुलो अचे त कट कट हलो कट, हेॾो स्पेशल होटल आहे त हलो हलो माण्हू ईंदा रदियो अलाए कहिड़ा माण्हू असांजे ग्राहक लॻी था वञनि पिया। इन्हनि खे मोटा छोरा, मोटा इन्हनि खे। सेठ अस्सलाम वालेकुम। सेठ कहिड़ा सेठ भला इहो छा रखियो अथव होटल में? छा छा आहे थोरो ॿुधाइजो त। शइ आहे, नंढो गोश्त आहे, वॾो गोश्त आहे, मुर्गी आहे, अंडा आहिनि, दाल फ्राई आहे, चांहि आहे, नान आहिनि, जेको तव्हांखे खपे। छा खपे तव्हांखे बाबा हुकुम कयो। असांखे कट चांहि खपे। हा त पोइ बाबा होॾे हली वियो, किथे? होॾे होॾे परते हली वियो। हल बाबा हिनखे पाणी पीआरे खपे, हल बाबा हल होॾे वेह। सेठ इहो अधु कट घणे जो आहे? इहो त न ॿुधाए अपने। वाह काथूं आयो हुई? उहो मां लाहौरी माला मां। हल बाबा हल जट जट में पैसा नथा भरियो आहे धिका थो ॾीं। हल बाबा हल जट जट में हा नथा भरियो आहे त हल बाबा हल 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 यार